औरत अदालत में इहो बयान ॾिनो त मुड़स खे न्याणी जी इज़त बचाइण ऐं तशदुद करण जो सबबु उनखे उन क़त्ल कयो हो। जुडिशल मैजिस्ट्रेट कराची ओभर जी अदालत में मुड़स खे क़त्ल कंदड़ नारी अदालत में इहो बयान ॾिनो आहे त मुड़स खे न्याणी जी इज़त बचाइण ऐं तशदुद करण सबबु क़त्ल कयो। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अयाज़ ब्रोही खां। अयाज़, आगाह कजो, अदालत औरत खे 14 ॾींहं जे अदालती रिमांड ते जेल मोकिले छॾियो आहे। उन बयान बि ॾिनो आहे अदालत में। जी हमीद, बिल्कुल गुलशन इकबाल में जेका है ज़ाल हथां मुड़स क़त्ल करण वारो ही केस है। उनजी अॼु जुडिशल मैजिस्ट्रेट डीसी अदालत में ॿुधणी थी है। अदालत औरत जेका जवाबदार आहे उनखे अदालती रिमांड ते जेल उमाणे छॾियो आहे। अदालत 14 ॾींहंनि जे लाइ जेको आहे औरत खे जेको आहे जुडिशल रिमांड ते जेल उमाणे छॾियो आहे, जॾहिं त अदालत ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खे चालान पेश करण जी बि हिदायत कई वेंदी आहे। जवाबदार अदालत में पेश थी बयान में चयो आहे त जेको मुड़ुस हुयो उन मुंहिंजी जेका धीउ आहे उनखे जेका आहे इज़त बचाइण लाइ मां पंहिंजे मुड़ुस खे तशदुद करण बाद उनखे क़त्ल कियो आहे ऐं मक़तूल वली मोहम्मद मुंहिंजी धीउ खे सां ग़लति कमु करण जो इरादो जेको उहो रखंदो हुयो। और जेका औरत जवाबदार आहे उन शुरुआती बयान में चयो त मुंहिंजी हिकु धीउ जेका आहे भॼी वई हुई, जे सबबु जेका पोइ मुंहिंजो मुड़ुस जेको आहे मूंखे तशदुद कंदो रहियो ऐं मुंहिंजी धीउ खे बि उहो तशदुद निशानो बणाईंदो रहियो, जंहिं करे हू घर मां भॼी वई। पंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करण ते मूंखे को बि अफ़सोस न आहे, जॾहिं त जेको मक़तूल आहे उन जूं 3 शादियूं ऐं 13 ॿार हुया ऐं जवाबदार ख़िलाफ़ क़त्ल जो केस आहे उहो मुबीना टाउन थाणे में दाख़िल थियल आहे। जी महिरबानी अपडेट करण जे लाइ अयाज़।